वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू आई ज़बरदस्त अपडेट खड़ी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो जीअं साथ हलंदो रहे, लाट बढ़ंदी रहे दोस्तों। तो बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलबहार जेको आहे त उहो बि मनठार सां गद्दारी करे चुको आहे दोस्तों। पर हुनखे जेको आहे त राणी बचाए वरितो। राणी जेको आहे त ऐन वक़्त ते जेको आहे त मनठार ऐं गुलबहार जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ऐं जेको आहे त मनठार खे उतां कढी वञे थी ऐं मनठार खे इहो चए थी त तूं जेको आहे त अंधो एतबार कंहिंजे मथां बि अंधो एतबार न कर ऐं हितां निकिरी हल त बहितरु आहे। ऐं राणीअ जी उहे ॻाल्हियूं मञी ते मनठार जॾहिं उतां निकिरे थो ऐं वाट ते ई पहुचे थो त हुते जेको आहे त जबल ऐं गुलबहार गॾिजी वञनि था ऐं सॼी अपडेट जेका आहे त ख़बर पइजी वञे थी मनठार खे त हीउ जेको आहे त मूंसां धोखो थी रहियो हो। ऐं जबल जेको आहे गुलबहार जेको आहे त जबल सां गॾिजी मूंखे जेको आहे त बालाज खान जे हवाले करना ऐं जेको आहे त पंहिंजो भाउ जबल आज़ादु करायो हुतां बावल खान। जबल परेशान आहे पंहिंजे भाउ जे लाइ, पर सोबो हुनखे जणी वेठो आहे दोस्तों। सोबो इन करे जणी वेठो आहे त बालाज खान जेको आहे त सोबे जो दुश्मन आहे ऐं जेको बि जबल खान कंदो त हू बालाज खान जेको आहे त सोबे खे नुक़सानु ॾींदो। इन जे करे सोबो जेको आहे त जबल खे झलींदो अचे थो, पर जबल जेको आहे त घणो वक़्तु कोन रुकबो दोस्तों। ऐं जबल जेको आहे त बालाज मथां ज़रूरु हमलो कंदो, पुछा बि थिए पंहिंजे भाउ खे हू ज़रूरु आज़ादु कराईंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त शाहनवाज़ खान पंहिंजी ज़ाल ऐं पुट जी क़बरुनि ते वञी ऐं रोई पिटे करे ऐं इहो चयो आहे त जंहिं बि तव्हां बालाज खान जे तव्हां सां इहो ज़ुल्म कयो आहे, सिर्फ़ु मां बालाज खान जे ख़िलाफ़ु बग़ावत कई त हुन जे एवज़ मूंखे एतिरा साल सज़ा कटणी पई आहे। हुन खां बाद में आज़ादु थी आहियो आहियां त मुंहिंजी पुट ऐं ज़ाल जो मूंखे लाश मिलियो आहे, उहो ॾिसण लाइ बि न मिलियो आहे, सिर्फ़ु क़बरुनि ते वेठो आहियां। त उहो जेको आहे त कॾहिं बि बालाज खान खे माफ़ु कोन कंदो शाहनवाज़ खान। ऐं हू ज़रूरु जेको आहे त बालाज खान खां पंहिंजो हिसाबु किताबु वठंदो मीर जो ऐं संदसि घरवारी जो दोस्तों। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआ में यादि।